नाज़िन पंहिंजे सुरीले आवाज़ सबब सोशल मीडिया ते मशहूर थियल मातली जे उस्ताद सूफ़ी नारायण फ़क़त मयारी शायरी गाए पंहिंजे अलॻि सुञाणप ठाहे वरिती आहे। तफ़सील ॾिसूं था इरफान अली बुघियो ऐं अब्दुर्रज़ाक पंवर जी रिपोर्ट में। दरवाज़ो खुलियल आहे, मन कोई अची निकिरे है। दरवाज़ो खुलियल आहे, मन कोई अची निकिरे है। सब लोक सुमियल आहे, मन कोई अची निकिरे है। दरवाज़ो खुलियल आहे, चंड रात चिटी आहे, ककरियूं बवसी हलियूं, हर बात बणियल आहे, मन कोई अची निकिरे है। शमशेर जी हिन शाइरीअ खे सोशल मीडिया ते त खणी मशहूर करे छॾियो, पर हू अञा बि मथे जे शाइरनि जी शाइरी ॻाईंदो आहे। जीअं तंहिं शाम भिटाईअ जो राणो सोहराब फ़क़ीर वारे अंदाज़ में झुंगारे पंहिंजे फ़न जी हिकु झलक पे पेश कयाईं। हो राणा राणा हो वो 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 राणा राणा वो अल्लाह भलो भलो मुंहिंजा निमाणन जा माण शम ॿारींदे शब ओ शम ॿारींदे शब प्रेह बाखूं कढियूं मोट मरां थी महेंद्रा राणा कारण रब तुंहिंजी तात तलब सजना मुत कांगोडा यम काक जा हो राणा आओ राणा रहो रात, आओ राणा रहो रात, तुंहिंजे चांगे खे चंदन चारियां। शाइरनि जो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पसंदीदा शाइर, तंहिं बाद सचल जेको आहे सो मूंखे इंतिहाई अज़ीज़ आहे। ऐं बरसगीर जो कबीर जी मुंहिंजो पुटु जेको आहे उनजो मूं नालो रखियो आहे सचल कबीर, उन्हनि खां सचल कबीर। कंहिं दोस्त तव्हां जॾहिं मूंखां पुछियो साईं सचल ऐं कबीर तव्हां मिलायो छो आहे, मुंहिंजो बाबा पलीज साहिबु जॾहिं अयाद लतीफ़ खे मिलाए छॾियो ऐं ॿिया बि काफ़ी दोस्त उन्हनि मिलाए छॾियो, उन्हनि ते एतिराज़ु आहे, उन्हनि फ़क़ीर ते एतिराज़ु छो आहे। चई साईं एतिराज़ु न आहे, पर तव्हां ॿिनि जेको सो हिसाब सां जेके ॿ जेके तहज़ीबूं आहिनि उन्हनि खे तव्हां मिलायो आहे। मुंहिंजो ॿ तहज़ीबूं कोन्हे, असल में इहा बरे सगीर जी हिकिड़ी तहज़ीब आहे सूफ़ी अज़ब जी, जंहिंसां सचल बि वाॻियल आहे, कबीर बि वाॻियल आहे। सूफ़ी नारायण खे सिंध में हाणे घणा माण्हू सुञाणनि। संदसि सुञाणप त मयारी शाइरी ॻाईंदड़ हिकु राॻीअ जी आहे, पर हू पेशे जे लिहाज़ खां हिकु उस्ताद आहे। कंहिं रूप कई रूह मेरे शम रफ़ूगरी, कंहिं रूप कई रूह मेरे शम रफ़ूगरी, रेशम रफ़ूगरी नत शाम महल मकली जो मंज़र हो जा मां, तो सान मिला हाथ गदागर हो जा मां, भले सारी कायनात जो महवर हो जा मां, तो सान मिला हाथ गदागर हो जा मां। 2008 में इंडिया वञणु थियो, जिते काफ़ी शहरनि में सुठा प्रोग्राम कयासीं पंहिंजे मज़हबी हिसाब सां, सूफ़ीज़म जे हिसाब सां, ऐं तमामु सुठनि आर्टिस्ट जेके आहिनि उन्हनि सां मिलियासीं। उन बैदि आयासीं 2008 जी एंड में गवर्नमेंट में सर्विस मिली वई ऐं पंहिंजी सर्विस खे बि जारी रखंदा पिया अचूं ऐं पंहिंजो जेको शौक़ु आहे मौसीक़ी सां उनखे बि जारी रखंदा पिया। मातली जाओ सूफ़ी नारायण को ओचितो उभरी पियल फ़नकार न, पर सुरई राग जी बाक़ाइदा सिख्या तोड़े ॼाण रखंदड़ कलाकार आहे।
हू उस्ताद फ़तेह अली ख़ान जहिड़नि क्लासिकी राॻियुनि खां राॻ सिखियो, जॾहिं त उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो हिकु शागिर्द बि संदसि उस्ताद थी रहियो आहे। तॾहिं त भिटाई जे सुर सारंग मां उस्ताद मोहम्मद जुमन पारां ॻायल ही सिटूं एतिरे सुहिणे अंदाज़ में ॻाइण जो ॾांहुं वटि आयो। खिवणनि खेल कया बाजारनि जे मुल्क मथे रात बमियड़ा वठा हो रात बमियड़ा वठा मारू माल कढी अची सूफ़ी नारायण खे अदबी महफ़िलुनि जो मोर सम्झो वेंदो आहे। अदब सां चाह खेसि अॻी हो, वेतर जो रब साईं खेसि अहिड़ो सुहिणो आवाज़ अता कयो त मयारी शाइरी ॿुधण जा शौक़ीन अदीब खेसि वॾी सिक ऐं उकीर मां घुराईंदा आहिनि, जिते हू कॾहिं साज़नि समेत त कॾहिं वरी तबलनि बाजनि खां सवाइ झूंगारे पियो वाह वाह कराईंदो आहे। यार पे ही दर आयो आयो दोस्त पे ही दर आयो हो जिनी जो दस डुरा हूँ हो जिनी जो दस डुरा। सूफ़ी नारायण को प्रोफेशनल फ़नकार त नाहे, पर कंहिंखां घटि बि नाहे। हू शेख अयाज़ इब्राहिम मुंशी, हाफ़िज़ निज़ामाणी तोड़े ॿियनि शाइरनि जी शाइरी शौक़ सां ॻाईंदो आहे। बसि खेसि मयारी शाइरी ॻाइणी पसंदि आहे। आऊं जंहिं शाइर मां मुतासिर थियो आहियां उहो अयूब खोसो साहिबु ऐं असांजो तमामु प्यारो दोस्त आहे इसाक़ समेजो साहिबु, तमामु बहितरीनु शाइर। तंहिं बैदि अयाज़ गुल आहे, शेख अयाज़ साहिबु, इहे पुराणा जेके तमामु बहितरीनु, ऐं असांजो बुखारी साहिबु आहे तमामु बहितरीनु। साईं इवन माना जेको सो एजाज़ राशिदी साईं आहे सूफ़ीज़म में, खोड़ सारा आहिनि। ऐं असांजे डिस्ट्रिक्ट बदीन में भलोड़ शाइर सूफ़ी ऐं माना जेको सो हक़ सच जो अलम बरदार हाफ़िज़ साईं, ऐं असांजो पंहिंजो डॉक्टर आकाश बहितरीनु। जॾहिं कंहिं बि बादल वलहारियूं वसायूं अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं। क़ौमी शाइरी में खोड़ सारा शाइर आहिनि, पर मुंशी इब्राहिम जो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे। सूफ़ी नारायण न रुॻो ॻाइण पर धुनूं कंपोज़ करण जी बि सलाहियत रखे थो। हिन वक़्तु जॾहिं सिंध अंदरि हल्की शाइरी ॻाइण ते ज़ोर आहे ऐं अहिड़ी शाइरी ॻाईंदड़ रातो राति मशहूरु ऐं दौलतमंद थियो वञनि, तॾहिं सूफ़ी नारायण जो आवाज़ु घुट ऐं ॿूसट में कंहिं वाह जे किनारे थधिड़ी हीर जो झूटो लॻे थो। कैमरामैन यासिर कुराई ऐं साथी रिपोर्टर अब्दुल रज़ाक पवार सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़ मातली। हले सारी कायनात जो महवर हुजां मां तो सान मिला हाथ गदागर हुजां मां ओ है गदागर हुजां मां।